अस्सलाम वालेकुम नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ में वलीकार हैं मालवी तहीन सबका पेश शाम तनासी हेडलाइंस। वज़ीर आज़म इमरान खान अॼु ग्रीन लाइन बस जो इफ्तिताह कंदो। ग्रीन लाइन बस सर्विस 15 ॾींहं आज़ियो तौर हलाई वेंदी। 2 हफ़्तनि बाद मुस्तकिल बुनियादनि ते सर्विस शुरू कई वेंदी। गवर्नर हाउस में वज़ीर आज़म सां वापारी अॻवाननि जो ग्रुप मुलाक़ात कंदो। इमरान खान पार्टी अॻवाननि सां पिणु मुलाक़ात कंदो। पीपल्स पार्टी महंगाई खिलाफ अॼु सॼे मुल्क में एहतजाज कंदी। कराची, लाहौर, पिशावर ऐं ॿिनि शहरनि में जियाला रस्तनि ते निकिरंदा। एहतजाज जो शेड्यूल जारी। जुमे जी निमाज़ खां पोइ क़ौमी शाहरान ऐं हाईवेज़ ते मुज़ाहिरा करे धरणा हया वेंदा। सिंध जी राजधानी में अॻूणे वॾे वज़ीर काइम अली शाह, शहरी रहमान सईद गनी ऐं ॿिनि जी अॻुवाणी में एहतजाज कयो वेंदो। हैदराबाद, सखर, शेख नज़ीराबाद, मीर प्रकाश, लाड़काणे समेत सॼी सिंध में एहतजाज कयो वेंदो। बिजली ॿीहर महांगी। फी यूनिट ते पौणा 5 रुपया बाद नेपरा नोटिफिकेशन जारी करे छॾियो। बिजली माहवार फ्यूल एडजस्टमेंट जी मद में महांगी कई वई। अक्टूबर जी फ्यूल एडजस्टमेंट में बिजली महांगी थी। इलेक्ट्रिक ऐं लाइफ लाइन जा वापेदार वाधो अगन खां आजा हुआ। बिलावल भुट्टो ज़रदारी बिजली अगन में वाधे रद्द करे छॾियो। पीपल्स पार्टी जे शरीक चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त पीपल्स पार्टी अॼु महांगाई खिलाफ़ सॼे मुल्क में एहतजाज कंदी। IMF जे इशारनि ते बिजली महांगी कई वई आहे। बिजली महांगी करणु आवाम जो मुआशी क़त्ल बराबर आहे। आवाम जे खीसनि ते अॻी अरब रुपयनि जो धाड़ो हंयो वियो। छा इहा तब्दीली आहे त आवाम खां गिरह खसियो वञे? बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त मुआशी तरक़ी जूं दावाऊं करण वारा अॼु किथे आहिनि? आवाम खे दुबण में टिकेंदड़ इमरान खान क़ौम जो ॾोहारी आहे। पाकिस्तान में कोरोना विघे वधीक नव मरीज़ हयातूं विञाए वेठा। NCOC पारां वधीक 313 नवनि केसनि जी तस्दीक। 758 मरीज़नि जी हालत गणती चोगी। फौतियुनि जो मजमूई अंग 28,812 थी वियो। आकारी केसनि जी शरह 0.72 रही। कुंभ में मुर्स गुटाडी ज़ाल खे क़त्ल करे छॾियो। पुलिस मौजिब ॻोठ गुलाम मोहम्मद बुर्दी में जवाबदार सदाम बुर्दी जी शादी जी इजाज़त न ॾियण तां 7 ॿारनि जी माउ गुलशन बुर्दी खे गुटाडी क़त्ल करे छॾियो। लाश तालके अस्पताल कोट ॾिजी मुंतक़िल। हैदराबाद जे साइड पुलिस जे फायरिंग में 2 मुबैना फोरू ज़ख़्मी गिरफ़्तार मुक़ाबले जी दावा। पुलिस मौजूद गिरफ़्तार थियल 2 जवाबदार कुछ ॾींहं अॻु ॿिए सेक्शन थाणे जी हद में पुरदौरान मज़ाहिम ते शहरी जे क़त्ल में मुलविस आहिनि। ॻोठ मदे जी भरिसां गाइजा में नौजवान घरवारनि खां नाराज़गी आपघात करे छॾियो। सुदीप उर्फ़ आसिम गाइज जो भाउ काई ज़िंदगी जो अंत आंदो। फकीराबाद भरिसां ॻोठ मोहम्मद खोखर जे क़दीमी प्राइमरी स्कूल जी इमारत ज़बूं थी वई। छितनि जा चापड़ किरण लॻा। 200 खां मथे शागिर्द ऐं शागिर्दियाणियूं स्कूल जे अंगण में तालीम पिराइण ते मजबूर। अमेरिकी ऐवान नुमाइंदगान में चीन मुखालिफ बिल मंजूर। चीन में गैर मुसलमाननि सां अणढंगे रवैये जी मज़म्मत। परॾेही मीडिया मूजिब मंजूर कयल बिल में सिंकियांग मां इंपोर्ट ते पाबंदी लॻाइण जी सिफ़ारिश कई वई।
ऐं अमेरिका 16 ऐं 17 सालनि शहरनि खे फाइज़र वैक्सीन जो बूस्टर शॉट लॻाइण जी मंज़ूरी ॾेई छॾी। सिहत जे आलमी इदारे मूजिबि कमज़ोर मुदाफ़ाती क़ुवत रखंदड़ या बेअसर वैक्सीन लॻाईंदड़नि खे बूस्टर शॉट लॻाइणु घुरिजे।